सैदा आयशा रज़ी अल्लाह जी हिकिड़ी हदीस भी आहे कि फरमान थियूं त जंहिं बि इहा ॻाल्हि कई त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको आहे पंहिंजे रब खे ॾिठो आहे फ़क़त कज़ब उन कूड़ ॻाल्हायो। अल्लाह ताला क़ुरान मजीद में इरशाद फरमाइनि था त ला तुदरिकुल अब्सार, अखियूं उनखे ॾिसी नथियूं सघनि। आख़िरत में अल्लाह ताला जो दीदार थींदो। छा मेराज जे मौक़े ते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन अल्लाह ताला खे ॾिठो हो? अल्हम्दुलिल्लाह वकफ़ा वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह व बाद। असहाब नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तक़रीबन इन ॻाल्हि ते इत्तिफ़ाक़ आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मेराज जे मौक़े ते अल्लाह ताला खे पंहिंजी अखियुनि सां न ॾिठो। छो जो अल्लाह ताला क़ुरान मजीद में इरशाद फरमाइनि था त ला तुदरिकुल अब्सार, अखियूं जेके आहिनि अल्लाह ताला खे यानी कि दुनिया जी ज़िंदगी जे मुताबिक़ अल्लाह ताला खे नथियूं ॾिसी सघनि। मूसा अलैहिस्सलाम अल्लाह ताला खां गुज़ारिश कई हुई कि अरिनी अंज़ुर इलैक, मुंहिंजी ख़्वाहिश आहे त अल्लाह ताला मां तोखे ॾिसां। अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो त जबल जे ॾिस इस्तक़र्र मकानहु सौफ़ तरानी, कि जे जबल पंहिंजी जाइ ते बीठो रहियो मूंखे तूं ॾिसी वठंदे मूसा अलैहिस्सलाम। त जॾहिं पोइ अल्लाह ताला तजली ॾेखारी जबल खे त जबल जेको आहे ज़रो ज़रो थी वियो त मूसा अलैहिस्सलाम बेहोश थी विया। मक़सदु इहो आहे त आख़िरत में अल्लाह ताला जो दीदार थींदो। वफ़ात खां पोइ जेको आहे जन्नत में इंशाअल्लाह मोमिनीन खे बि दीदार थींदो। पर इहो जेका इंसान जी ज़िंदगी आहे, इन ज़िंदगी में अल्लाह ताला इहो ई फरमायो त ला तुदरिकुल अब्सार, अखियूं उनखे ॾिसी नथियूं सघनि। ऐं सैदा आयशा रज़ी अल्लाह जी हिकिड़ी हदीस बि आहे कि फरमान थियूं त जंहिं बि इहा ॻाल्हि कई त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको आहे पंहिंजे रब खे ॾिठो आहे मेराज जे मौक़े ते फ़क़त कज़ब उन कूड़ ॻाल्हायो। छो त अल्लाह ताला फरमाए थो कि ला तुदरिकुल अब्सार, कि अखियूं उनखे नथियूं ॾिसी सघनि। हा, सैदना इब्न अब्बास रज़ी अल्लाह खां हिकिड़ी रिवायत आहे जंहिं में हू बयानु कनि था त रआहु बिफुआदिही, उन यानी कि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे नबी सल्लम अल्लाह ताला खे पंहिंजे दिलि सां ॾिठो। त इहो बि हिते दिलि सां ॾिसण जी यानी कि अखियुनि जी ॾिसण जी उते बि वज़ाहत न आहे इब्न अब्बास जी रिवायत में बि। इन खां अलावा पोइ अहले इल्म इहो बि फरमाइनि था त इहो मेराज जो जेको वाक़िओ हुयो इहो अल्लाह ताला हिकिड़ो जो नबी सल्लम जी तारीख़ में अल्लाह ताला हिकिड़ो अज़ीम वाक़िओ क़रार ॾिनो आहे। त जे अल्लाह ताला जो दीदार थियो हुजे आहे नबी करीम सल्लम खे त अल्लाह ताला सभ खां पहिरीं इन्ही जो ज़िक्र करे आहे। पर ॾिसूं था त जे सूरह बनी इसराईल आहे उनजे शुरू में अल्लाह ताला फरमाए थो त सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा, फरमायो कि लिनुरियहु मिन आयातिना। इहो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो मेराज ते अल्लाह ताला उन्हनि खे वठी आया लिनुरियहु मिन आयातिना, त असां उन नबी सल्लम खे पंहिंजूं कुझु निशानियूं ॾेखारियूं। हिते उलमा फरमाइनि था त जे अल्लाह ताला पंहिंजो दीदार कराइणो हुजे त सभ खां अज़ीम शइ त इहा हुई। अल्लाह ताला पंहिंजी निशानियुनि जो ज़िक्र पोइ करे आहे, पहिरीं त अल्लाह ताला पंहिंजे दीदार जो ज़िक्र करे आहे। ऐं ॿियो हिकिड़ी ॿी जेका आयत आहे क़ुरान में लक़द रआ मिन आयाति रब्बिहिल कुबरा, अल्लाह ताला अज़मत जे तौर ते बयानु कयो त नबी करीम सल्लम पंहिंजे रब जूं अज़ीम निशानियूं ॾिठियूं। उन में बि अल्लाह ताला जी ॾिसण जो ज़िक्र न आहे। इन्हनि क़ुरान जी आयतनि मां ॾिसी करे ऐं सैदा आयशा जी जेका हदीस आहे उनजी रोशनी में ऐं सहाबा जो जेको मौक़िफ़ आहे अमूमी तौर ते उनजी रोशनी में इहो ई क़ौल सही ऐं राजे आहे त नबी करीम सल्लम पंहिंजी अखियुनि सां अल्लाह ताला खे मेराज जे मौक़े ते न ॾिठो आहे। हा, हम कलाम थिया आहिनि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, पर ॾिसण जो जेको आहे कंहिं सही रिवायत में इन जो ज़िक्र मौजूदु न आहे। वल्लाहु आलम बिस्सवाब। जज़ाकुमुल्लाहु खैरा। सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन ते क्लिक करियो त जीअं असांजी हर नई वीडियो जो नोटिफिकेशन मिले।